بالله من شرور أنفسنا ومن سيئات أعمالنا من يهده الله فلا مضل له ومن يضلل فلا هادي له ونشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له ونشهد أن سيدنا محمدا عبده ورسوله إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما اللهم صل على سيدنا مولانا محمد وعلى آله أجمعين أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم ولقد نعلم أنك يضيق صدرك بما يقولون فسبح بحمد ربك وكن من الساجدين واعبد ربك حتى يأتيك اليقين بسم الله الرحمن الرحيم أتى أمر الله فلا تستعجلوه سبحانه وتعالى عما يشركون ينزل الملائكة بالروح من أمره على من يشاء من عباده أن أنذروا أنه لا إله إلا أنا فاتقون خلق السماوات والأرض بالحق تعالى عما يشركون خلق الإنسان من نطفة فإذا هو خصيم مبين اللهم صل على سيدنا ومولانا محمد وآله وصحبه أجمعين मुअज़्ज़िज़ीन हज़रात अल्लाह तबारक व तआला इंसान ज़ात खे बाक़ी मख़लूक़ात खां इज़्ज़त वारो बणाए ऐं अल्लाह तबारक व तआला उनखे ख़ालिस पंहिंजे इबादत लाइ पैदा कयो फरमाई वमा ख़लक़तुल जिन्न वल इंस इल्ला लियअबुदून इंसान ने जिन्ननि खे मां सिर्फ़ इबादत जे लाइ पैदा कयो काइनात सारी ईअं त अल्लाह जी इबादत करे थी इन मिन शैइन इल्ला युसब्बिहु बिहम्दिही वलाकिन ला तफ़क़हून तस्बीहहु हर शइ अल्लाह तबारक व तआला जो ज़िक्र ऐं तस्बीह करे थी पर तव्हां नथा ॼाणो मगर ताला जी जेका संदसि मर्ज़ी जी इबादत आहे उन लाइ ही मख़लूक़ इंसान पैदा थी ऐं उनजे लाइ हिन ज़मीन जे फ़र्श खां वठी सारी काइनात में इंतज़ाम कया आहिनि फरमाई ख़लक़ लकुम मा फ़िल अर्ज़ि जमीआ ज़मीन में जेके ॾिसो था इहो सभु मां तव्हांजे लाइ पैदा कयो आहे रब तबारक व तआला जानवर पैदा कया वल अनाम ख़लक़हा लकुम फ़ीहा दिफ़्अन व मनाफ़िअ जानवर पैदा कयईं उन में तव्हांजे गरम थियण जो सामान ऐं ॿिया नफ़ा व मिनहा ताकुलून ऐं तव्हां कुझु खाओ बि था उन्हनि जा गोश्त वलकुम फ़ीहा जमालुन हीन तुरीहून व हीन तसरहून तव्हांखे इन में ज़ैद ज़ीनत बि मिले थो जंहिं वक़्तु इहे घोर जानवर तव्हांजा शाम जो निकिरनि सुबुह जो छिड़नि ऐं इन खां सवाइ ॿिया नफ़ा बि वतहमिलु अस्क़ालकुम इला बलदिन लम तकूनू बालिग़ीहि इल्ला बिशिक़्क़िल अंफ़ुस हिकिड़े इलाइक़े खां ॿिए इलाइक़े ताईं आसानी सां न पहुचो हा अल्लाह ताला तव्हांखे सवारियूं करे ॾिनियूं इन रब्बकुम लरऊफ़ुर रहीम अल्लाह महिरबान आबाद जेसी ताईं इहे शयूं दुनिया में मौजूद आहिनि इंसान इहे शयूं कम में अचनि थियूं इहो फ़ैसिलो इंसान खे मञणो आहे त रब असां ते ऐं अल्लाह जी बाझ में को फ़र्क़ु न आयो आहे फरमाए थो यख़्लुक़ु मा ला तअलमून अञा अहिड़ी शयूं बि पैदा कंदासीं तव्हांजे सुखनि ऐं सवलाइनि लाइ जो फ़िलहालु तव्हां नथा ॼाणो हलंदी वेंदी अल्लाह जी राफ़त ऐं रहमत अज़ीज़ो इन रब तबारक व तआला असांजे मथां कमु रखियो त तव्हां मूंखे सजदो करे मुंहिंजे ख़ालिक़ियत जो हक़ अदा करे अलाह खे ॿियो कुझु नथो खपे सिर्फ़ु असांजो सिर उनजे आॾो झुकी पए
इहो असांखे फ़र्ज़ु आहे इंसान जा। ऐं उहो हुज़ूर अनवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन असांखे सेखारियो, कैफ़ नुसल्ली या रसूल अल्लाह, फरमाए सल्लू कमा रअयतुमूनी उसल्ली, ईअं जीअं मां निमाज़ थो पढ़ां, ख़ुदा खे सजदो थो करियां। हुज़ूर अनवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन अलाह जे रज़ा जो नक्शो थी आया, अलाह जे रज़ा जो तफ़सीर थी आया, क़ुर पाक जे अमल जी सूरत बणिजी आया। जेकॾहिं कंहिं शख़्स खे रब जे दरगाह में अघाइणो आहे ऐं पाण खे मान आख़िरत जे लाइ वधीक ॾियारणो आहे त मां आताकुम रसूल फ़ख़ुज़ूहु व मां नहाकुम अन फंतहू, जेकी तव्हांखे रसूल ॾिए थो उनखे वठो, जंहिंखां रोके तंहिंखां रोकी। इहो तरीक़ो आहे अलाह खे राज़ी करण जो। इन कुंतुम तुहिब्बून अल्लाह फत्तबिऊनी युहिब्बुकुम अल्लाह, दावा था करियो त अलाह सां असांजी मोहबत आहे। अलाह फरमाए थो नबीअ तूं चवें त पोइ मुंहिंजी ताबेदारी करियो त न सिर्फ़ु तव्हांजी मोहबत साबित थिए पर ख़ुदि तव्हां अलाह जा महबूब बणिजी वञो। पहिरें अलाह ताला रसूलनि खे फरमायो या अय्युहर रुसुल कुलू मिन तय्यिबात वअमलू सालिहा, अमल सालिह जे लाइ तौफ़ीक़ खपे। ग़िज़ा ऐं ख़ुराक मंझि माण्हू खे ताक़त पैदा थींदी आहे, नंढड़े खां वॾो थींदो आहे, कमज़ोर मंझां सघारो थींदो आहे, गभरू मां जवान बणिबो आहे। ग़िज़ा ऐं ख़ुराक जो किरश में इहो अलाह तबारक व तआला दुस्तूर क़ाइमु कयो आहे। जहिड़ी तरह खाधे खाइण सां बदन में ताक़त अचे थी, अहिड़ी तरह हलाल सां इंसान में रूह जी क़ुवत पैदा थिए थी। उहो शख़्स जेको हलाल खाए थो उनखे अलाह अहिड़ी इबादत जी तौफ़ीक़ अता करे थो जो ॿियो सॻो मुड़ुस हुजे, हेॾां ही कमज़ोर हुजे त बि अलाह जी इबादत न करे सघे जेकॾहिं हलाल खाईंदड़ न हूंदो। ख़ुराक जो असरु बदन ते पवे थो, गरम ख़ुराक गरम असरु, थधी ख़ुराक थधो असरु, सघी ख़ुराक सघारो थिए, कमज़ोर ख़ुराक त कमज़ोर थी पवे इंसान। हलाल जे खाइण सां ईअं माण्हू में ताक़त पैदा थींदी आहे अलाह जे ज़िक्र जी, अलाह जे शुक्र जी, अलाह जे सज जी, ऐं ज़ुबान खे हक़ चवण जी, हक़ ते हलण जी, नबी जे ताबेदारी जी, सभु हलाल जे करे। छो त अलाह ताला फरमाए या अय्युहर रुसुल, ऐं रसूलनि जी जमात कुलू मिन तय्यिबात, पाक शयूं खाओ। अलाह ताला रसूलनि खे जेका परहेज़ कराई उहा साॻी उम्मत खे, इन अल्लाह बिल मोमिनीन बिमा अमर बिल मुरसलीन, मोमिननि खे अलाह उहो हुकुम कयो जेको रसूलनि खे। हे प्रोग्राम रसूल जो आहे जेको असांजे आॾो रखियो आहे क़ुर पाक, फ़र्क़ु कोन्हे। अलाह ताला इहो क़ुर पाक रसूल खे ॾिनो, उन अमल कयो, असां वटि साॻियो रखियो। मालूम थियो त ॻाल्हि साॻी आहे। जेका शइ अलाह खे राज़ी करण लाइ रसूल खे खपे साई असांखे खपे। जेका कामयाबी अलाह जे रसूल लाइ रब वटि मंज़ूर आहे उम्मत लाइ उहा ई मंज़ूर आहे। नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां सहाबा पुछियो त साईं असां अलाह खां जन्नत था घुरूं, फरमायो त भली घुरो पर अलाह खां जन्नतुल फिरदौस घुरो, छाकाणि त उते मां हूंदुसि तंहिं करे मूंसां गॾु हुजे। ऐं नबीअ खे जन्नतुल फिरदौस अलाह तबारक व तआला अता कई आहे। हे प्रोग्राम क़ुर आहे, अलाह ताला तव्हांखे असांखे जन्नतुल फिरदौस अता कई। दुनिया जे जहान में असां पाण खे ठाहिण आया आहियूं। माउ जे पेट में माण्हू सूरत वठी ईंदो आहे, इंसानी शक्ल, सभु इंसान। इन अबाकुम आदम उम्मकुम हवा, पीर असांजो आदम, माउ हवा, सभु इंसानियत में बराबरि। इन अकरमकुम इंदल्लाह अतकाकुम, परहेज़गार इज़त वारो आहे। अज़ीज़ो, इहा इंसानियत माउ जे पेट मंझां मुयसर थी। वरी जन्नत हिन दुनिया में हासिल थींदी जेकॾहिं क़ुर शरीफ़ जे हुकुम खे पंहिंजे वजूद ते हंडाए ऐं उन जे हुकुमनि खे पंहिंजे जिस्म ते हलाए। जेको शख़्स अलाह जो क़ुर, दीन इस्लाम, रसूल जो फरमान ऐं उन जी सुन्नत पंहिंजे जिस्म ते हलाए, इहो ई शख़्स कामयाब थी सघे थो जो हिन दुनिया में ॿियनि ते बि अहिड़ो हुकुम जारी करे। पर जंहिं शख़्स खे इहा तौफ़ीक़ न आहे जो पंहिंजे 5 छहनि फुटनि जे कद ते क़ुर जो हुकुम, अलाह जी रज़ा,
रसूल जी सुन्नत नथो जारी करे सघे जंहिं 5 फुटनि ते हिन जी पूरी हुकूमत आहे। खाधो खाए हिन जी मर्ज़ी, न खाए हिन जी मर्ज़ी, पाणी पीए हिन जी मर्ज़ी, न पीए हिन जी मर्ज़ी, उथे हिन जी मर्ज़ी, वेहे हिन जी मर्ज़ी, सुम्ही पवे हिन जी मर्ज़ी, जागे हिन जी मर्ज़ी। एतिरा हुकुम जॾहिं हलाए सघे थो पंहिंजे 5 फुट जे जिस्म ते, त उहो शख़्स अलाह जो इस्लाम जेकॾहिं हिन बदन ते जारी नथो करे त हिन सारे मुल्क में कीअं जारी कंदो? उहो हाकिम जेको चए त मां इस्लाम जो दस्तूर पंहिंजे मुल्क में जारी कंदुसि, उन खे इन ॻाल्हि सां परखणु घुरिजे त अया अलाह जो हुकुम हिन जे जिस्म ते जारी आहे, हिन जे घर ते जारी आहे, त पोइ सारे मुल्क ते बि जारी करे थो, न त इन दावा में उहो सच न आहे। अज़ीज़ो, रब तबारक व तआला हलाल खाइण जी तौफ़ीक़ अता कई, जंहिं शख़्स खे अता कई उहो शख़्स ई अलाह ताला जी रज़ा माणे सघे थो, जेको पंहिंजे नफ़्स जे खाधे खुराक लाइ अलाह जे रज़ा खे नथो हासिल करे सघे, उहो सारे मुल्क जे लाइ अलाह जी रज़ा कीअं वसूल करे सघंदो? जेको दरिया में पाणी हूंदो, नालियुनि ऐं वाहन में उहो पाणी ईंदो, गंदो पाणी दरिया में वहंदो, मुल्क में उहो वही ईंदो, सुठो हूंदो उहो वही ईंदो। असांजे मुल्क जे अंदरि तव्हां हाकमनि खे ॾिसो, अमीरनि खे ॾिसो, इस्लाम जे मुहिबनि ऐं दावेदारनि खे ॾिसो, अया उन्हनि वटि इस्लाम आहे न आहे त पोइ माण्हू कीअं उन्हनि वटि इस्लाम उन्हनि जे तरफ़ां पहुचंदो? नबी अॻ में अमल कयो, साहबा ताबेदार हुया, उन्हनि अमल कयो, मुल्क में इस्लाम जारी। यरफो गुलाम आहे सईदना उमर फारूक जो, चयो साईं हाणे अॼु तव्हांजे लाइ कणिक जी मानी पचाईंदासीं। चई यरफा असांजे सारे मुल्क में हर कंहिं शख़्स जे वात में गिरहो कणिक जे मानीअ जो पवंदो, एतिरी कणिक मुल्क में आई आहे, जे न त एतिरी बि कान आई आहे। चई पोइ तेसि ताईं उमर गिरह नथो खाई सघे जेसि ताईं सारे मुल्क जे माण्हुनि जे वात में टुकुर कणिक जे मानी जो पवे। हे सिर्फ़ु खाधो, एतिरे क़दुरु रिआयत करणी आहे। इहा हुई इस्लाम जी कुवत ऐं इज़त, इंसान ज़ात जी इज़त ऐं हुरमत। अज़ीज़ो, हलाल खाइण जी कोशिशि कजे। हराम माण्हूअ वटि तरीक़े सां ईंदो आहे, सो ईंदो आहे दौलत जे नमूने ते, बाक़ी ईअं ढोर ॿाहिरि मोह पियो रहे, असां वटि रस्म न आहे खाइण। पर इन खां ज़ोर गलीज़ हराम माण्हू खाई सघे थो, सूद हराम आहे। अलाह ताला क़ुर में फरमाए अहल्लल्लाहुल बैअ व हर्रम रिबा, अलाह बैअ खे हलाल कयो, सूद खे हराम कयो। ऐं क़ुर में हलाल हराम जो बयान आहे। किथे बि अलाह ताला इन हलाल हराम में तशबीह न ॿुधाई आहे, सिर्फ़ु हिकिड़े मसइले में। हितां सम्झ में आयो त उन हराम में एॾी गिलाज़त हुई जो उन खे ज़हन ते आणणो। हुज़ूर साईं फरमायो, जेको शख़्स सूद खाए थो उन इस्लाम जे अंदरि मुस्लमान बणिजी माउ सां 70 दफ़ा ज़िना कई। सूदखोर माण्हू यतखब्बतहु शैतान मिनल मस, शैतान हुनखे पागल थो बणाए पंहिंजो असर विझी। क़ुर में ख़ुदा फरमाए, पोइ इन नफ़े खे नथो चले। मुसलमाननि खे पागल बणाइण जो, बेवकूफ़ बणाइण जो क़ुर जे फतवा सां सिर्फ़ु इहो ई हिकिड़ो नमूनो आहे जो उहो सूद खाइनि त पागल बणिजी वञनि। दीन जी सम्झ उन्हनि में हली वेंदी। मुसलमाननि खे पागल बणाइण जे लाइ हिन हुकूमत बैंकुनि मंझां सूद कढी ऐं उनखे विरहाए माल जे मालिकनि खे वरी इहा तसली ॾेई त तव्हांजी ज़कात था ॾियूं, ॿियो धोखो ॾेई हिन सारे मुल्क खे पागल बणाइण जो इरादो कयो आहे। जिन खाधो बेवकूफ़ थिया, जिन न खाधो अञा उन्हनि जो ईमान बचियो।
इन सूद जे मसइले में अल हलाल बय्यिन वल हराम बय्यिन, मुंहिंजे हुज़ूर साईं फरमायो हलाल पधरो हराम पधरो, दामा यरीबुक इला माला यरीबुक बैनहुमा मुश्तबिहात, विच में शक, जेका शइ शक में विझे तंहिंखे छॾे। मुंहिंजा अज़ीज़ो, इहो जेको हुकूमत सूद ॾिए थी इहो एतिरो साफ़ आहे जो कंहिंखे शक बि नथो पवे त हराम आहे। मुहक़क़ीन हज़रात खे एतिरो बि ख़्यालु नथो थिए त ॿिली हिन में थोरो शुबहो आहे। हालांकि हलाल पधरो हराम पधरो। जॾहिं ज़ाल हथ खे माण्हू चयो त तूं असांजे बैंकुनि मझो असांजी ज़कात छो थो ॾिए, असां ॾींदासीं, जवाब में चई त तव्हांजे मुंहं खे हथ न लाईंदुसि, तव्हांजो जेको सूद आहे उन मझो ॾींदुसि, वरी बि अञा बचत थींदव। 3 साल अख़बार जंग में आयो हुओ। मालिक जेके कढनि था उहे बि सूद चवनि, बैंक जा जेके ऑफिसर आहिनि से बि सूद चवनि, क्लार्क मैनेजर बि सूद चवनि, पर असांजा मुहक़क़ीन चवनि त न इहो सूद न आहे पर मूर आहे। आख़िरी छा आहे? थोरो बि कन ते जूअ नथी सुरके त इहो हराम आहे। वापारनि में तिजारतुनि में माण्हू सूद था खाइनि, 4 कोडियूं ॾेई मोटाए उन्हनि खां वधीक नफ़ा था वठनि। हज़रत अबू हनीफ़ा रज़ी अल्लाह ताला हिकिड़े शख़्स ॾे पैसा हुयसि, अंजाम हुयसि त फलाणी ॾींहुं मां तोखे ॾींदुसि। पोइ उते वियुसि दरवाज़े ते, हुनजी ॿाहिरि थोरी बालकनी निकितल हुई, दरवाज़नि जे मथां छजरी थींदी आहे, छांव थींदी आहे, त जेको माण्हू अचे दरवाज़े ते बीहे त छांव में त बीहे। हे मंझंदि जे वक़्त में उन वटि पहुतो, दरवाज़ो खड़काए परे थी बीह रहियो उस निटहण में, पघर वहेसि पियो। हुन मथां झांकियो, तके ॾिठो कि साईं छांव में थी बीहो, मां जेसि ताईं खणी अचां कोन वियो। लही आयो पैसा खणी, चई छांव में छो न बीठो? चई त तोॾे कर्ज़ हो तंहिं करे तुंहिंजे छांव में बीहणो कोन्हे। इहो बि मुस्लमान आहे, ऐं जेके सूद खाइनि था इहे बि मुस्लमान आहिनि। मुंहिंजा अज़ीज़ो, हराम खां परहेज़ कयो। हुज़ूर साईं जन एॾी सख़्तु तशबीह ॾिनी आहे त जेको सूद थो खाए 70 दफ़ा मुस्लमान थी करे मां सां ज़िना थो करे, आहे कंहिंखे ग़ैरत? बसि जेको नबीअ चयो मां ओतिरो ॿुधाईंदुसि, पंहिंजूं मां वटि ॻाल्हियूं कोन हूंदियूं आहिनि, घणियूं ॻाल्हियूं असांखे ठाहिण बि न ईंदियूं आहिनि। हिकिड़ो इहो मसइलो तव्हांजे हाणे पेश कयूं, जेको हुकूमत हराम खाराए थी क़ौम खे। इहे माण्हू जेके हराम खाराइनि था ऐं जाइज़ चवनि था, को माण्हू एतिराज़ करे त ज़ाल हक़ इनखे जाइज़ कोन थो करे, पर ग़रीब लाइ हराम थो खाराए माण्हू खे। ठीकु आहे, को जेकॾहिं वकील थी बीहे सफ़ाईअ जो त तंहिंजे लाइ जवाबु ही थी सघे थो, जेकॾहिं तव्हां क़बूल करियो। हुन उनखे ज़कात चयो आहे। ज़कात हराम हूंदी आहे कि न हलाल? हाणे इन हलाल सम्झिस कि न हराम? वकील जी वकालत कामयाबु थींदी जाइ जे बारे में, थोरो हराम करे थो खाराए, हलाल न, कि हलाल थो करे कि न हराम? मां पुछां थो, हाणे हलाल करे थो खाराए न। मनिस्त हल हरामन फहुव काफ़िर, मुंहिंजो जेको हराम खे हलाल करे उहो काफ़िर आहे। नबी जी फतवा आहे, बारगाह नबी जी फतवा, मुला मौलवी जी फतवा न आहे। इहा असां हुनखे चैलेंज कई आहे, हिकु न 1000 दफ़ा, त तूं इन मसइले में काफ़िर आहे। मां उलमा जे आॾो ॿ ॻाल्हि इहा पेश कई आहे। मूंखे कहीं बि हिन वक़्त ताईं इहा ॻाल्हि न सम्झाई आहे त तुंहिंजे मथे में इहा ॻाल्हि ग़लति वेठी आहे, ईअं कहीं मूंखे कोन सम्झाई आहे। ॿियो मसइलो, सिज खे सिज चइबो, चंड खे चंड चइबो, राति खे राति चइबो, ॾींहं खे ॾींहुं चइबो, विछो खे विछो चइबो, नांग खे नांग चइबो, चोर खे चोर चइबो, साध खे साध चइबो, आहे कि न? कुते खे कुतो चइबो, सूअर खे सूअर चइबो, कि न? राम जी ठग वांगुरु ठगिजी वञिजे। राम जी शख़्स हिकिड़ो जंहिं वक़्तु हो छेलो, हुनखे ख़ैरात करणी हुई, 2-3 माण्हू पारिस त हाणे इन खां इहो छेलो खसियो, 3 ॼणा थी बीठा रस्ते ते परे परे, फरलांग परे, हे छेलड़ो वठी पियो वञे शहर में ॻोठ। अरे राम जी छा छो कयो थी? इंसाफ़ आहे तुंहिंजो, तो जहिड़ो पाक परहेज़गार माण्हू, सुठो सफ़ाई वारो कुतो कोल्हे ते? कि न बाबा, कुतो किथे, मां छेलो वेठो वरितो आहे पीढ़ीअ खां, कारो हुजे छेलो। चई बाबा हे कुतो? चई त न कुतो न आहे, छेलो आहे। पर ॿुधाई त सही, चवंदा आहिनि त ॻाल्हि बि कए काठ बि भॼी पवंदा आहिनि। दिलि में ख़्यालु थियो त हिन इनखे कुतो छो चयो, जर मां त छेलो वरितो आहे। अॻु भरो जो वियो, राम जी चङो भलो, हे कुतो धारींदे छा तूं घर?
पोइ हिनखे ॻिटीअ में छो नथो घटि ॾिसी वञे कुल्हे ते छो कयूं थी गुलूर मां ॾिसां लाहे ऐं ॾिठईं थी ॾिसी की बाबा हिते छेलो आहे राम जी तुंहिंजी नज़र ई ख़राब थी वई आहे तूं कुते ऐं छेले जो फ़र्क़ु अॼु ताईं न सम्झो आहे की न बाबा न वरी कुल्हे ते खणी हलियो अॻु भरो त ॿिए ज़ोर ख़ुशामद बि कंहिंखे हथु विझणईंसि की साईं हे छो हे कुतो छो कयूं थी की वञी पाणीअ में पियो पंहिंजो लिंगड़ा भिंगड़ा बि धोतई कपिड़ा बि पाक कयईं पोतर पाक थी ऐं घर वियो घरों पुछियोसि त हे बाबा तूं वञ पैसा खणी छेलो वठण असांखे हिते ख़ैरात करणी आहे दान करणो आहे की बाबा मां वरितुमि छेलो पर मूंखे बिना गुलूर कुतो करे ॾिनो त मां उछले आयुसि उहो ठग छेलो कंहिं महिल हाणे तव्हांजी मर्ज़ी हराम जी आहियो त पोइ हाणे दीन बि इहो अथव जेको मिले इहो मां हिकिड़ो किसो ॿुधायो आहे पुराणो जेको पढ़ायो वेंदो हो उन में नसीहत आहे त जेका माण्हू ॻाल्हि ॿुधे हुनखे सोचे बि न त सही थो चवे की न ग़लति थो चवे ज़कात 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 फ़क़ीरनि जूं कतारूं साईं चेयरमैननि जूं कचहरियूं ज़कात न ईअं पर वरी छा बसि त असांजे अहल इल्म तबिके खे आहे जो उहे बि शरीक थी विया वठण जे लाइ ईअं त न कयो रीस ते माण्हू इहो कमु न करे रीस ख़राब ताज पोशीअ ते मुबारक ॾियण वियो सदर रीगन खे अमेरिका जो सदर रीगन पोइ हे हितां बुत ठाराए खणी वियो तमामु सुठो प्लास्टिक जो करोड़ों रुपयनि ते ख़र्च कयईं जो हुन में हीरा ऐं जवाहर विझायईं अखियुनि में श्रंगार करायईं हुनखे ॾाढो रीगन ऐं बुत ॿई जो बीहारियो त रुॻो चुरपर जो फ़र्क़ु ॿियो न हेॾो कराची में बुत कयो बुत घरां हिकिड़ो प्लास्टिक कंदो आहे स्पेशल नमूने तकिड़ो तकिड़ो ॾाढी वेझी पइजी वई इहा मशहूरु ॻाल्हि आहे अख़बारुनि में आयो पोइ जॾहिं उते वियो त हुननि पुछियुसि ॾिठो त मुस्लमाननि जे मुल्क में कंहिं पुट न आंदो आहे हिते पुट भञंदड़ आहिनि दुश्मन आहिनि पुटनि जा इहा त काफ़रनि खे बि ख़बर आहे चयईं तव्हांजे मुल्क में इस्लामी दस्तूर चई हा बिल्कुलु इस्लामी दस्तूर चई पोइ इस्लाम में त चोर जो हथु कपिबो आहे चई त इहा मस्करापन उते कान्हे हे क़ुर शरीफ़ आहे असारिक वसारिकत फतो वई जी होमा हाफ़िज़नि खे अर्ज़ा क़ुर में आहे कि न कोन्हे 1400 वरी खां वठी हिन क़ुर में पयल आहे हिन क़ुर जे आयत खे हर्फ़ खे मस्करी चवण सां माण्हू मुस्लमान रही सघे थो ॻाल्हि जज़्बात जी कान्हे तहक़ीक़ जी सॼी ॻाल्हि आहे क़ुर शरीफ़ जे हर्फ़ खे जेकॾहिं को चवे त घटि वधात विकास ऐं मस्करी चवण सुठी इहो मसइलो आहे मस्करी मुंहिंजे हुज़ूर साईं वटि हिकिड़ी औरत जी फरियाद आई त चोरी कई थी पाण पाण हथु कटबो ॿियो कोन पियो चवे उसामो नौजवान नंढो नीगरो हो नबी साईं जन हुनखे नंढड़ो करे पालियो संदन ग़ुलाम जो ज़ैद जो पुटु कुल्हे ते खणंदा हुआ हज़रत हसन साईं खे ॿिए कुल्हे ते खणंदा हुआ उसामे खे अहिड़ो उसामो आयो डोड़ंदो नंढड़ो ॿार सिंगड़ी पई वहेसि पाण उथिया त सिंग कढनि त आयशा सिद्दीक़ा तकड़ में सिंग कढी वरिती चयो आयशा अही बि उसामा पई में उहिबो वाह वाह मां हिन सां बि मोहबत थो कयां हिन जे पीर सां बि तंहिं करे हिनजी सिंग तूं कढी आहे हिन सां मोहबत रखणी चाहे इहो उसामा हुननि बि चयो त भला नबी साईं जे ख़ानदान जी माई आहे बनू मखज़ूम कुरैश जो सुठो कबीलो आहे फातिमा हुनजो नालो हो कैस जी धीउ चोरी थी पई जान छोकिरी काई थी वई ग़लती पर एतिरी हुई जो हुन में चोरी में हथु कपिजी सघे नबी साईं फतवा ॾिनी उसामे खे चयो तूं नबी साईं खे इलाज कर तयारु आहीं उसामो हुते वेठो नबी साईं फरमा छा आहे उसामा चई साईं फातिमा चोरी कई आहे साईं जन फतवा ॾिनी आहे हिकिड़ो दफ़ो चोरी थी आहे हिनखे माफ़ थी नबी साईं जन गुस्से में भरिजी विया इन उसामे खे फरमायो त अलाह लानत करे यहूदनि ऐं नसारनि खे जॾहिं को शरीफ़ माण्हू गुनाह कंदो ग़रीब माण्हू था तव्हां ईअं कयो लव सरकत फातिमत बिन्त मुहम्मद लक़तत यमीनहा वल्लज़ी नफ़्सी बियदिही जंहिंजे हथ में मुंहिंजी जान आहे जेकर फातिमा थी मुहम्मद जी खां अहिड़ो कमु थिए हा त उनजो हथु सॼो हिन मां क़ुर ते क़ुर्बान कयां हेठि चए त इहा मस्करापन आहे मां तव्हांखे पुछां थो त क़ुर जे इन आयत खे मस्करापन ऐं हुकुम खे मस्करापन चवण वारो मुस्लमान आहे इहा केस असां ॻाल्हि ॿुधाई आहे त तोहे अख़र चयो आहे त कातिरो चयो पर हिनखे कुफर इस्लाम जी कहिड़ी परवाह
जॾहिं असांजे हुज़ूर अनवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे प्रोग्राम सां ई हुनजो वास्तो कोन्हे। कुफ्र छा जो इस्लाम छा जो बिल्कुलु छा असां हिनखे चयोसीं त तूं पाकिस्तान जो कसम खण जो हुन में अखर आयल आहे वफ़ादारीअ जो, हर हिकु हाकिम खे वफ़ादारी मुल्क जो कसम खणायो आहे। हुन में इहो अखर हज़रत मुफ्ती साहिब जन असांजे जमात जा 73 जा आइन में अयूब जे दौर में त इस्लाम में अलाह ताला हिकिड़ो आहे ऐं क़ुर खां सवाइ ॿियो कानून न हूंदो। हुज़ूर जेको बि दावा कंदो नुबूअत जी या कंहिं अहिड़े शख़्स जी जंहिंजे लाइ नुबूअत जो हुनखे लक़ब लॻल हुजे, उहो कूड़ो दजाल आहे, ख़ासि करे ग़ुलामन कादियानी दजाल कज़ाब आहे जंहिं नुबूअत जी दावा कई। इहो कसम आहे, इहो कसम हिन कोन खयो। असां हिनखे मुताबिक़ कसम खणूं कोन खयईं। इन नखरा कंदो रहियो, सफ़ाई ॾींदो रहियो, माण्हू वीचारा धोखो खाइनि। हुज़ूर नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आख़िरी नबी हैं जो उसके बाद नुबूअत की दावा करेगा वो बदतरीन मुजरिम है, अहिड़ा अहिड़ा लफ़्ज़ चवे। हुज़ूर नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कादियानी चवंदा आहिनि ग़ुलामन कादियानी खे, ऐं उन खां बाद जेको दावा नुबूअत जी करे बदतरीन मुजरिम चइबो आहे, मुजरिम चइबो आहे या काफ़िर चइबो आहे, मुर्तद चइबो आहे उनखे। बहरहाल इहो माण्हू वीचारा सादा सूदा अॼु ताईं। पर हाणे जेको उन में ताज़ो कसम कयो अथई अख़बार में, उन में बि हुज़ूर नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आख़िरी नबी आहे। उन खां बाद जेको दावा नुबूअत जी करे थो अहिड़ो आहे, अहिड़ो आहे। पर हुज़ूर नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम केरु हो? आख़िर जॾहिं हो हुज़ूर हुनखे था चवनि पिया त पोइ असां छा सम्झूं? जेसि ताईं हुनजो नालो ग़ुलाम अहमद कादियानी पुटु मुर्तज़ा ग़ुलाम मुर्तज़ा जो जंहिं दावा नुबूअत जी कई ही, उन उहो कूड़ो आहे, दजाल कज़ाब आहे, लानतुल्लाह अलल काज़िबीन। क़ुर जो फरमाए त करे लानत आहे उन ते। इहो जेसि ताईं न चवंदो कोई बि शख़्स, तव्हां चओ था या न चओ ग़ुलाम कादियानी ते? जेकर इहो न चओ हा न त मां हींअर तव्हांखे कुफर जी फतवा ॾियां ऐं ईअं बि चवां हा त जोयूं तव्हांखे जुदा आहिनि। ऐं हिनखे था चऊं त हिन थो चवे केरु थींदो आहे? छो नखरा करे ऐं इस्लाम जा दस्तूर तव्हांखे थो ॾे, हराम तव्हांखे थो खाराए ऐं पाण खे मुस्लमान थो चवराए, क़ुर जे कानून खे मस्करी थो कोठे। ॻाल्हियुनि खे सम्झो। मौलवियो, मां ख़ासि तरह तव्हांखे अर्ज़ु थो करियां, हिकिड़ी हूंदी आहे दुश्मनी मुल्क में, ॿी हूंदी आहे दुश्मनी मुल्क खां ॿाहिरि। मुल्क जी जेका दुश्मनी हूंदी आहे सो सियासी कुवत सां हटाइबी आहे। तव्हां पंहिंजी सियासी कुवत जमा करियो, मुतफ़िक़ थियो। ऐं मुल्क खां ॿाहिरी दुश्मनी हूंदी आहे जंग सां हटाइबी आहे। पंहिंजी सियासी कुवत जमा करियो। अलाह क़ुर में फरमाए थो पंहिंजे दुश्मन ऐं ख़ुदा जे दुश्मन खे हटायो। हिते सियासी ताक़त पंहिंजी जमा करियो, मज़बूत थी वञो सभई, पंहिंजा मुतालबा मंज़ूर कराए पोइ छॾियो, इस्लामी ॻाल्हियूं मंज़ूर करायो। अलाह जो मुल्क, रसूल जी उम्मत, क़ुर जो दस्तूर, कानून हले कुफर जो। इहो छो? हिकिड़ो पंहिंजे घर जे लाइ ॿिए जो हुकुम नथो सहे। कंहिंजे घर में जेकर ॿियो पाड़े वारो चए त मां तुंहिंजे ॿारनि बच्चनि खे उथारियां विहारियां, लटो कपिड़ो वठी ॾियां, खाधो खुराक ॾियां, मूंखां घुरनि, इहो जाइज़ आहे? अलाह जो मुल्क, रसूल जी उम्मत, इस्लामी बैंक मथां वरी जॾहिं सुप्रीम कोर्ट फ़ैसिलो करे त पोइ न त इस्लाम जो दस्तूर ते मंज़ूर न आहे। ॻाल्हियूं तमामु घणियूं आहिनि, मां तव्हांजे लाइ जिन सां ख़ातिर ॿुधायूं आहिनि। रब ताला फरमाए थो असां ॼाणूं था त तुंहिंजे दिलि में ॾाढी तंगी थी पैदा थिए इन काफ़िरनि जे गुफ़्तगू ते, पर इलाज कहिड़ो आहे? अलाह जी तारीफ़ कर, तस्वीर कर, कुम मिन साजिदीन, सभई सजदे में किरो, सजदो करियो त अज़ाब मुल्क तां लहे। वाबुद रब्बक हत्ता यातियकल यक़ीन, उहो इलाज नबीअ जो, उहो इलाज असांजो। तूं बि ख़ुदा खे सजदो कर, ख़ुदा जी तस्वीर कर, अलाह जी मौत ताईं इबादत कर, त पोइ निजात मिलंदी। तव्हां बि अज़म करियो त निमाज़ पढ़ंदासीं, ख़ुदा खे सजदो कंदासीं, तॾहिं जान छुटंदी। आख़िर बेनिमाज़नि ते, पलीत जिस्मनि ते, नजस कपिड़नि ते, हराम खोरनि ते ख़ुदा क़ुर जो कानून छो जारी करे? अलहमदुलिल्लाह।